तरक्याती मनसूबा आवाम जी सहूलत, शहरनि जी ख़ूबसूरती ऐं बुनियादी ढांचे खे बहितर बणाइण लाइ तयार कया वेंदा आहिनि। पर जॾहिं उन्हनि मनसूबनि बाबति शिफ़ाफ़ियत बदिरां सवाल उठण लॻनि त पोइ इहो मामिलो रुगो तरक्की जो न पर आवाम जे पैसे जे ग़लति इस्तेमाल जो बणिजी वञे थो। मटियारी ज़िले में बि अहिड़ो ई हिकु मामिलो साम्हूं आयो आहे, जिते 27 जनवरी 2025 ते ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां शहरनि जी ख़ूबसूरती लाइ 1 करोड़ 65 लख रुपयनि जी तरक्याती स्कीम मंज़ूर कई वई। इन स्कीम तहत मटियारी में सीमेंट जो अंब, हाला में हथ ऐं सईदाबाद में टोपी जूं अलामती अदावतूं तामीर थियणियूं हुयूं। पर हाणे सवाल इहो उथी रहियो आहे त छा उहा रक़म वाकई मंज़ूर थियल मक़सद ते ख़र्च थी या उन में का बेज़ाब्तगी। इल्ज़ाम आहे त टिनी अलामती अदावतुनि जो कमु नाक़िस नमूने करायो वियो ऐं उन्हनि मंसूबनि मां बचायल रक़म सां मुबैना तौर हिकु ख़ानगी क्वार्टर तामीर कयो वियो। जेकॾहिं इहे इल्ज़ाम दुरुस्त आहिनि त पोइ इहो रुगो नाक़िस तामीर जो मामिलो न पर सरकारी फंड जे इस्तेमाल बाबति बि वॾो सवाल आहे। हिन मामले में बिल्डिंग डिपार्टमेंट जे हाला सब डिवीजन ऑफिसर शहमीद छजड़ो, ठेकेदार मौसम भयो ऐं ड्राफ्टमैन नसरुल्ला जे किरदार ते सवाल उथारिया पिया वञनि। ज़रियनि मूजिब ड्राफ्टमैन जी ज़िम्मेवारी रुगो फनी नक्शा तयारु करणु हूंदी आहे, पर सवाल इहो आहे त जेकॾहिं हू ठेकेदारनि जे फाइल्स, बिल्स, प्रोसेसिंग ऐं अदायगियुनि में बि किरदार अदा करे रहियो हो त खेसि इहे इख्तियार कंहिं ॾिना। इन मामले ते सब डिवीजन ऑफिसर शहमीद छजड़ो जो चवणु आहे त अॻूणे डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख जी हिदायत ते स्कीम मां बचियल रक़म सां 1 क्वार्टर तामीर कयो वियो। पाण कसम करण लाइ तयार आहियूं त 3.5 करोड़नि जा कम ई कोन्हनि भाउ। तव्हां भले ॾिसो त हिन मस्जिद जे पुठियां 2 कमरा ठाहिया अथमि डीसी साहिब जे हुकुम ते, प्लस में ब्रांडू, किचन, वाशरूम। पर अॻूणे डिप्टी कमिश्नर इन दावा खे रद्द कंदे ॿुधायो आहे त हुन अहिड़ी का बि हिदायत न ॾिनी हुई। हुन इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त इन मामले ते डिप्टी कमिश्नर खे ख़त लिखी इंक्वायरी जी घुर कंदो। इहो वरी ईअं हूंदो आहे त 30 जून खां पोइ रची हूंदी आहे प्रेज़ेंटेशन। जी जी सर। उहा मुकाल ॾिनी चयोसीं त मेले खां पोइ वेंदासीं। जी सर। बि मां वरी चई वियुमि, वरी मां हुनखे डीसी खे चई वियुमि त उहो रिव्यू करे वठंदो। मां ईअं अंदाज़ो मूंखे हुन में वर्बली त नथो थी सघे। जी जी। बाक़ी मां डीसी खे चयमि रिव्यू कंदो, जेकॾहिं का बि शइ हूंदी त तव्हां मूंखे हिन जे ॾिस न हुन ते स्टेटमेंट सां हिकिड़ी मां हुन खां पुछियो ॿी ॻाल्हि करे त मूंखे त ख़बर इन मामले ते कोन्हे। सही सही। बाक़ी इहो आहे त मां रिव्यू करण जे लाइ ज़रूरु अॻियां। हिन मामले जो सभ खां अहम पासो इहो आहे त जेकॾहिं कंहिं स्कीम लाइ मख़सूस बजट मंज़ूर कई वई हुई त छा उन मां बचियल रक़म बिना नई मंज़ूरी, नज़रसानी थियल PC1 या कानूनी इजाज़त खां सवाइ कंहिं ॿी तामीर ते ख़र्च करे सघिजे थी। जेकॾहिं इहो अमल कानून मूजिब थियो त पोइ उन सां लाॻापियल हुकमनि, माली मंज़ूरी ऐं अदायगियुनि जो मुकमल रिकॉर्ड अवाम आॾो पेश थियणु घुरिजे। मटियारी जा शहरी चवनि था त ज़िले में अॼु बि टुटल रोड, निकालाब, सिहत, तालीम ऐं साफ़ पाणी जहिड़ा बुनियादी मसइला मौजूदु आहिनि। जॾहिं बुनियादी सहूलतूं अञा ताईं अणपूरियूं आहिनि त पोइ नुमाइशी मनसूबनि ते करोड़ रुपया ख़र्च करण खे तरजीह छो ॾिनी पई। सियासी, समाजी ऐं शहरी हलकनि लाॻापियल आला इख्तियारनि ऐं जांच इदारनि खां मुतालबो कयो आहे त हिन सॼे मामले जी आज़ाद ऐं शिफ़ाफ़ जांच कराई वञे, मुकमल माली रिकॉर्ड अवाम आॾो पेश कयो वञे ऐं जेकॾहिं कंहिं बि ऑफिसर, मुलाज़िम या ठेकेदार जी ज़िम्मेवारी साबित थिए त कानून मूजिब कार्रवाई कई वञे। हीउ मामिलो रुगो 3 सीमेंट जो रावतूं या 1 क्वार्टर ठाहिण जो नाहे, पर इहो अवाम जे टैक्स मां ख़र्च थींदड़ सरकारी पैसे जे शिफ़ाफ़ इस्तेमाल जो इम्तिहान आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त लाॻापियल इदारा इन्हनि इल्ज़ामनि खे केतिरी संजीदगी सां वठनि था ऐं हक़ीक़तूं अवाम आॾो आणनि था।